नाज़िन गाजी ख़ौबर में घरू अरबड़ता बहरम चाचे पंहिंजी नौजवान भाईटी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर मुसवर हुसैन ख़्वावर। मुसवर छा तफ़सील आहिनि? जीअं त कुझु वक़्तु पहिरीं ॻोठ अली नवाज़ चांडियो में रेंज जी नौजवान मसूमात धी नादर अली चांडियो खे पंहिंजे चाचे अब्दुल गोलियूं हणी जॾहिं त पुलिस बरवक़्त ॻोठ पहुची नारी जो लाश खणाए वारा अस्पताल आंदो, जिते मसूमात नज़ीरा जो पोस्टमार्टम बाद लाश वारस हवाले कयो वियो। जॾहिं त नारी जो घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। पुठियां सूरत हाल में जी जेका सूरत हाल आहे उहा सुगवार आहे। मुसवर, अवां जी महिरबानी।